अस्सलाम वालेकुम। हाणे हिते क्वेश्चन ॾिसो, log 32x इज़ इक्वल टू -1/5 फाइंड द वैल्यू ऑफ x। चो तो हिते x जी वैल्यू कढो। लागर्थम शक्ल में पाण खे ॾिनो पियो आहे, पाण खे x जी वैल्यू कढणी आहे। हिते ऑप्शन तव्हांखे ॾिना पिया आहिनि, ठीकु आहे। त हाणे अचो त हिनखे पाण सॉल्व करियूं था। हाणे ॾिसो, हीअ जेको पाण हिते रक़म लिखूं था साॻी log 32 एक्स इज़ इक्वल टू -1/5, ठीकु आहे। वैल्यू पाण खे छाजी कढणी आहे, एक्स जी कढणी आहे। हाणे हे जेके 32 आहिनि लाग जे हेठां बेस रखिया आहिनि, उहे तव्हां साॻी 32 रखी छॾियो, ठीकु। ॻाल्हि सम्झ में अची वई। 32 साॻी रखणा आहिनि। हीअ जेको -1/5 लिखियलु आहे, इहो हिनजे मथां तव्हां पावर लॻाए छॾियो। -1/5 पावर बराबरि एक्स हिते लिखी छॾियो। एतिरी ॻाल्हि सम्झ में अची वई, ठीकु आहे। -1 खे पाण छा कयो थी, 32 जे मथां पावर रखियो थी। हाणे तव्हांखे छा करिणो आहे, 32 जी एलसीएम कढी छॾियो, ठीकु आहे। जा 32 जी एलसीएम पाण कढंदासीं। 16 4 2 1 घणा मिलिया, 1 2 3 4 5, ठीकु। त ॿ ते पावर पाण रखंदासीं, हिनखे इंडेक्स में लिखंदासीं। छा में लिखंदासीं, पावर जेको तव्हां हिकिड़ो तव्हां अॻे मूं हिकिड़ी तव्हांखे वीडियो छॾी, हुन में इंडेक्स कीअं कढिबो आहे उहो तव्हांखे मूं ॿुधायो। -1/5 इज़ इक्वल टू एक्स। सम्झ में ॻाल्हि आई। त हाणे हीअ 5 ऐं हे 5 कटिजी विया, भाई बचा 2 ते पावर -1, ठीकु आहे, बराबरि आहे एक्स जे, ठीकु। या ईअं लिखो, या तव्हां हिनखे हीअं बि लिखी सघो था 1/2, ठीकु आहे। जॾहिं माइनस जो 1 हेठि ईंदो आहे, ठीकु आहे, लहींदो आहे त उहो प्लस थी वेंदो आहे, ठीकु आहे। त पाण लिखी सघूं था 1/2 इज़ इक्वल टू एक्स। हीअं बि तव्हां लिखी सघो था, ठीकु। सम्झ में ॻाल्हि अची वई। त इहो नमूनो जेको आहे ईअं कबो, ठीकु आहे। इनशाला अॼु लॉगरिथम जा कुझु इलाही सुवाल पाण सॉल्व कंदासीं। थोरो इंट्रस्ट ॾियो, थोरो तवजो ॾींदा वञो, क्वेश्चनिंग कंदा वञो, जीअं तव्हांखे सम्झ में अची वञे, ठीकु आहे। हीअ JEST ऐं PST में माना लाज़मी ईंदा, ठीकु आहे। JST वारा वधीक हिनखे सम्झनि, PST वारनि खे वरी नंढियूं नंढियूं शयूं जेके हिन में अचणु खपनि, ठीकु आहे। थैंक यू सो मच। अस्सलाम वालेकुम। जेकॾहिं पेपर में अहिड़ो क्वेश्चन अचे त 2 ते पावर 5 बराबरि 32 राइट इन लॉगरिथम फॉर्म। हाणे हिनखे 2 पावर 5 बराबरि 32 खे लॉगरिथम फॉर्म में लिखिणो आहे। सफ़ा सवलो आहे। हाणे हिते तव्हां ॾिसो लॉग, ठीकु आहे, हिनखे ईअं था करियो, सफ़ा सवलो था करियो, ठीकु आहे। 2 जेको आहे उहो छा आहे, 2 जे मथां पावर आहे 5, ठीकु आहे। हिनखे पाण चवंदासीं एक्सपोनेंट 5 आहे, ठीकु। ऐं 2 ते छा आहे, 2 छा आहे, बेस आहे, 2 छा आहे, बेस आहे। त हाणे हिनखे ईज़ी तरीक़ो कहिड़ो आहे, तव्हां पहिरीं लिखंदा लॉग, ठीकु आहे, उनखे ॾींदा बेस 2 बेस तव्हां ॾिनो, ठीकु आहे। उन खां पोइ तव्हां छा कंदा, 32 लिखंदा, ठीकु आहे। 32 लिखिया, बराबरि जेको पावर आहे उहो तव्हां खणी अचो हिन पासे, ठीकु आहे। इहो जवाबु अची वियो, बसि। वधीक हिन जी छेड़छाड़ी कोन्हे करणी, सिर्फ़ु सुवालु पुछे पियो, लॉगरिथम फॉर्म में लिखो, ॿियो कुझु बि न करियो। वरी हिकिड़ो ॿियो मिसाल सम्झूं था। मिसाल तौरु हीअं हुजे, 2 ते पावर -7 इज़ इक्वल टू 1/128। अहिड़ो हिसाब अची वञे, पाण हिनखे सिर्फ़ु लॉगरिथम फॉर्म में लिखो। त छा कंदासीं, तव्हां साॻी लॉग लिखंदा, ठीकु आहे। बेस घणो ॾिनल आहे, 2 आहे, त 2 हिते रखंदा, ठीकु आहे। 1/128 हिते लिखंदा, बराबरि -7, ठीकु आहे। बसि इहो कुझु जवाबु अची वियो। त फॉर्म जेकी आहे ईअं लिखिबी, ॿी छेड़छाड़ी कोन्हे करणी, जेको क्वेश्चन पुछे उहो ई करिणो आहे। थैंक यू। हेलो फ्रेंड, अस्सलाम वालेकुम। अॼु पाण लॉगरिथम मां चैप्टर नंबर जेको 3 आहे, हुन में 3.3 क्वेश्चन सॉल्व कंदासीं। इन करे 3.3 क्वेश्चन जो हिन मां MCQ तक़रीबन घणो करे लॻंदा ई लॻंदा रहंदा आहिनि, ठीकु आहे। त हाणे मूं वटि हींअर बुक मैथामेटिक्स इंग्लिश में अवेलेबल कोन्हे, बहरहाल सिंधीअ में जेको आहे उन मां तव्हांखे अंग्रेजी करे तव्हांखे सम्झायूं था। 3.3 में आहे एक्सप्रेस द फॉलोइंग लॉगरिथम टर्म्स ऑफ log x log y log z, ठीकु। त हाणे हिते हिकिड़ो क्वेश्चन ॾिनो पिया log x³ y अपॉन z स्क्वायर। त पहिरीं हिननि जूं कंडीशन जेकी टर्म प्रॉपर्टियूं आहिनि उहे तव्हां यादि कंदा, पोइ तव्हांखे इहो हिसाबु सम्झ में ईंदो, ठीकु आहे। हिते मूं हीअ प्रॉपर्टी लिखियूं आहिनि, ठीकु आहे। इहे मूं तव्हांखे अॻे ग्रुप में छॾे ॾिनियूं आहिनि, हीअ तव्हां हिनखे यादि करे वठो, पोइ उन खां पोइ तव्हां हीअ हिसाबु जेको आहे सॉल्व करे वेंदा। त अचो हिनखे पहिरीं पाण कंडीशन में बदिलायूं। त क्वेश्चन जेको आहे लॉग, ठीकु आहे। हाणे ए हिते लिखियो पिया, हिन जो परेशानी न कयो, इहो लिखियो पिया, ख़ैरु आहे। त हाणे पाण हिनखे तब्दील कयूं, x³
वाई, ठीकु आहे। डिवाइड में छाजी सिंबल लॻंदी आहे, माइनस जी लॻंदी आहे, हिते पाण माइनस लॻाए छॾीसीं, ठीकु आहे। वरी लॉग ए अचे पियो त लिखो ज़ेड स्क्वायर, ठीकु आहे, सम्झी विया। हाणे छा कंदासीं, हिते मूं झाड़ो आहे, हीउ जेको आहे न हिते एक्स क्यूब वाई आहे, हाणे हिते माना कुझु कोन्हे मल्टीप्लाई आहे, त हिनखे पहिरीं पाण तोड़ियूंसि, धार करियूंसि, त हिनखे पाण धार करियूं था लॉग एक्स क्यूब प्लस लॉग ऐं ही वाई, ठीकु आहे, उन खां पोइ ही माइनस लॉग ज़ेड स्क्वायर, ठीकु। एतिरी ॻाल्हि सम्झ में अची वई या न, सम्झ में कोन आई आहे? जेकॾहिं सम्झ में न आई हुजे तव्हां कमेंट्स कयो, तव्हांखे वधीक सम्झाईंदासीं, ठीकु आहे। हाणे तव्हां ॿियो फार्मूलो हिकिड़ो ही आहे, तव्हांखे मूं ॿुधायो ही फार्मूलो, ठीकु आहे। जेकॾहिं मथां पावर हुजे त उहो कीअं लिखिबो, ठीकु आहे। ही फार्मूलो आहे, तव्हां इहो फार्मूला यादि कंदा तॾहिं तव्हांखे सम्झ में ईंदो, न त किथे बि मैथ्स तव्हांजे सम्झ में कोन ईंदी, ठीकु। त हाणे छा कंदासीं, ही जेके मथां पावर 3 ॾिनल आहिनि उहे पाण हिन जे ॿाहिरि कढंदासीं, ठीकु आहे। साॻी लॉग लिखंदासीं, उहो लॉग लिखणो आहे साॻी, ही एक्स रखियासीं, ख़ाली एक्स पावर इन जा केॾा इहे अॻियां अची विया, ठीकु। आई ॻाल्हि सम्झ में, प्लस जी निशानी, ठीकु। वरी हिन में त पावर आहे कोन, साॻी रखी छॾियो, ठीकु। हुन खां पोइ माइनस, हाणे ज़ेड ते पावर घणो आहे, 2 ॾिनल आहे, उहे तव्हां 2 ॿाहिरि कढो, लॉग ज़ेड, हीअ असांजो जवाबु अची वियो, सम्झी विया। सफ़ा सवलो आहे, ठीकु आहे। अहिड़ा सवाल MCQs में ईंदा, ठीकु आहे। हाणे ॿियो क्वेश्चन करियूं था जेको तमामु घणो ॾुखियो बि आहे, ॾिसण में बि ॾुखियो आहे, ऐं इनशाला इहो पाण सॉल्व करियूं था। ऐं सम्झो फार्मूला यादि कयो, पोइ तव्हांखे ही लॉगरिथम वारो चैप्टर सॉल्व करे पोइ पाण वरी ॿिया चैप्टर सॉल्व कंदासीं। थैंक यू।